नाज़िन सियाहत खे हथी वठाइण लाइ मोहनजोदड़ो में पहिरियों भेरो स्काईवेज़ एयरलाइन शुरू कई वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल जब्बार मेमण जी रिपोर्ट। मोहनजोदड़ो ते सियाहत खे फ़रोग़ ॾियण जे लाइ फ्लाइट जेको आहे शुरू कई वई आहे। उन सिलसिले में अॼु पहिरीं फ्लाइट आई आहे जंहिंमें ॿाहिरां जेको आहे सो टूरिज़म वारा घुमण आया आहिनि माण्हू सियाह। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा चई रहिया। पहिरीं ॻाल्हि इहा त असांखे पंहिंजी सिंध धरती उन सां मोहबत तमामु घणी आहे। इन्हीअ खे माना फ्लाए खां आसमान खां ॾिसण जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई धरती पंहिंजी खे, त उहा कल्चर एंड टूरिज़म डिपार्टमेंट पूरी कई आहे। ॿियो इहो त हीअ जेके असांजो विरसो आहिनि, क़ौमी विरसो आहिनि, मोहनजोदड़ो आहे या मोहनजोदड़े जहिड़ा अहिड़ा ॿिया आसार क़दीम जा जेको आहे सो मुक़ाम आहिनि, जॻहियूं आहिनि, उन्हनि खे प्रोमोट करणु असांजे ई माण्हुनि जो माना इहो कमु आहे त असां सॼी दुनिया में उन्हनि शयुनि खे मुतारिफ़ करायूं। Live in Karachi for 3 years, but I'm originally from Ukraine, so I don't yet speak Urdu that well. But it's been really my dream to go to Mohenjo-daro and see the ancient civilization. I've heard a lot about it, but it was quite difficult because the drive is very fast. So now, since we have the facility to take a flight and come and enjoy the history. साईं शरदा शाह साहब जिन वॾी महिरबानी, साईं अकबर लिगारी साहब सेक्रेटरी टूरिज़म जी वॾी महिरबानी, जिन असांखे कराची खां मोहनजोदड़ो विज़िट करायो। ऐं इहा हिकिड़ी अलामत आहे त भई आईंदा बि इहो जेको सो आराम सां आसानी सां जेको आहे सो टूरिज़म जेके ॿाहिरां फॉरेनर अचनि था उनखे माना असां पंहिंजी इंडस वैली सिविलाइज़ेशन सिंधु माथुरी जी तहज़ीब ॾेखारे सघूं ऐं असां पंहिंजी सुञाणप कराए सघूं दुनिया में त असांजी जेको सो तहज़ीब कहिड़ी आहे, असांजो जेको आहे सो कल्चर कहिड़ो आहे। ऐं सरदार शाह ऐं सर अकबर लगारी ऐं साम्हूं अदा एजाज़ जन वेठा आहिनि, चनर साहिब जन आहिनि। जहिड़े तरीक़े सां असांखे हुननि टूरिज़म जे हवाले सां हिते वेलकम कयो आहे ऐं इहा पहिरीं फ्लाइट जीअं आई आहे, इहा हिकिड़ो बहितरीनु हिननि जो बहितरीनु क़दम आहे। फ्लाइट ई मां चाहियो, मुंहिंजी दिलि चाहियो त उन जो बि मां हिसो थियां। मां गवर्नमेंट खां बंदो था पंहिंजे जेब मां जे ॿिया अख़राजात कयूं था उन्हनि मां पंहिंजी टिकट 15,000 रुपया भरी ऐं 15,000 गवर्नमेंट सभिनि पहिरीं ट्रिप वारनि खे उहे गवर्नमेंट कल्चर डिपार्टमेंट अफोर्ड कया आहिनि। 15,000 ॾेई करे मां तारीख़ जो हिसो थी वियो आहियां। उहा तारीख़ जेका बाय एयर जर्नी थी इंडस सिविलाइज़ेशन उहा जंहिं दुनिया खे पहिरीं हलणु सेखारियो, पहिरणु सेखारियो, खाइणु सेखारियो, ऐं असां अॼु उन तारीख़ी जॻह ते मौजूदु आहे। अहमद शेख आहे, मैनेजिंग डायरेक्टर सिंध टूरिज़म डेवलपमेंट कारपोरेशन, सकाफ़ सियाहत खातो हुकूमत सिंध। जीअं त असांजे मिनिस्टर साहिबु सरदार अली शाह सेक्रेटरी अकबर लगारी साहिब जे कोशिशुनि सां असां हीउ जेको सिलसिलो जेको सियाहनि खे असां मोहनजोदड़े ते जेके असां वठी आया आहियूं ऐं मोहनजोदड़े ते टूरिज़म खे अपग्रेड करण लाइ ऐं हिन एयरपोर्ट ते असांजी पहिरीं फ्लाइट असां आई आहे। जीअं हीअ एयरपोर्ट जेको काफ़ी टाइम खां बंदि हुयो, जीअं हाणे इंशाअल्लाह जेके असांजूं नेक्स्ट सुभाणे बि फ्लाइट आहे टूरिज़म जी तरफ़ां